हालाणी मां ख़बर ॾींदा हलो त हालाणी लॻ ॻोठ डोरो डोडा जे रहवासियुनि ॻोठ जे वॾेरनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई। इन मौक़े ते शाहनवाज़ मल्ला, राजा मल्ला, मिसमात मेहरुन निसा, कुझ ख़ातून ज़ाइदा ऐं ॿारनि सां गॾिजी दाईंदे चयो त ॻोठ जा वॾेरा वज़ीर सहतो, अल्ताफ़ सहतो, एजाज़ सहतो ऐं तुफ़ेल सहतो असांजे छोकिरे खे मज़दूरी लाइ वठी विया। इन खे ज़बरदस्ती शराब प्यारे इन ते तशद्दुद कयो। इन जो पुछाणो करण ते वॾेरा रमिरजी पिया। असांजी अमड़ ते तशद्दुद कयो। हिननि चयो त वॾेरा लोफर बदमाश पाण सां साण करे असांजे घर ते हमिलो करे सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान भञी पेतियुनि खे टोड़े सोन ऐं रक़म खणण सां गॾु औरतुनि ॿारनि ते तशद्दुद करण सां गॾु न्याणियुनि खे अगवा करण जी कोशिश कई। इन वाक़े जी फरियाद हालाणी थाणे ते खणी वियासीं ऐं एनसी दाख़िल कराइण खां पोइ बि पुलिस को बि तहरुक न वरितो। हिननि चयो त उबतो पुलिस वॾेरनि जी वंगार वहंदे असांजे पीरसन ऐं हिकु नंढड़े ॿार खे गिरफ़्तार कयो आहे। हिननि एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि आला इख्तियारनि खे अपील कई त असांजे घर भातियुनि खे आज़ाद कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जॾहिं त इल्ज़ाम लॻंदड़ जे एजाज़ सहतो, अल्ताफ़ सहतो मौक़िफ़ ॾींदे चयो त ॻोठ में मल्ला बिरादरी जा मनशात फ़रोश इमामदीन मल्ला, राजा मल्ला ऐं शाहनवाज़ मल्ला जिन खे ॻोठ जे अटे जी चकी ते हर वक़्तु लोफर क़िस्म जा माण्हू विहारियो वेठा आहिनि ऐं सरेआम ॾींहुं राति वनशात विकिरो करण तां केतिरी दफ़ा मना कयो त अॼु असांजे सोट वज़ीर अली सहतो खे घटी में अकेलो ॾिसी घर अंदरि गीले खणी वञी तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं सां संदसि अखि पिणु ज़ाया थी पई आहे, जंहिं खे असां नवाबशाह अस्पताल दाख़िल करायो आहे। जॾहिं त असांजे सोट खे हालाणी पुलिस असांखे ज़ख़्मी हालत में कढी ॾिनो। असां सभ खां अवल अहिड़ी शिकायत हालाणी थाणे ते ॾिनी ऐं पुलिस अची करे संदन जे हिकु हमराह इमामदीन मल्ला खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इहे असां ते इल्ज़ाम ग़लति हणी रहिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।